HRJD न्यूज़ ते ताज़ा तरीन अपडेट से खबरन जो सिलसिलो जारी है। अपडेट क्यों पे आवा के थरपारकर का सेहत खाते जिले थरपारकर जे 49 हेल्थ मुलाजमन के 2017 का पगार न मिलन करे 31 ॾींहुं प्रेस क्लब मिठी गैर जज कैंप जारी रखी वई। उन मौके ते यंग पैरामेडिकल एसोसिएशन जा अगवान नरेश कुमार वकार जुणे जो गोरधन मेंघवार राणो चार अल नवाज राहिमू ऐं बेन जो चवण हो असां सां इंसाफ कयो वञे। हिन सख्त सर्दी में एहतजाज कैंप ते वेठल आहियूं पर को मुतलका ऑफिसर लड़ी न आयो आहे ऐं न ई वरी को सियासी नुमाइंदो आयो आहे। थोड़े दुख सां चवणो पए थो असां पैरामेडिकल तंज़ीम हुअण बावजूद असां उन जा मुलाज़िम गुज़िरियल 4 साल खां दरबदर आहिनि लेकिन असां कुझु करे कोन सघिया आहियूं। लेकिन इंशाल्लाह हाणे वक़्तु अची वियो आहे, हाणे तहरीक करण जो वक़्तु अची वियो आहे। असांजा उन जा मुलाज़िम जेको हाई कोर्ट बहाल कया आहिनि वज़ीर आला सिंध जे हुकुम बावजूद पघार थी वञे उन्हनि खे कंहिंजी सज़ा ॾिनी वञे इहे बाक़ाइदा ड्यूटियूं कंदा आहिनि। पोलियो जो चाहे कोरोना जो चाहे मिज़िल्स हुजे चाहे पंहिंजी रेगुलर ड्यूटी हुजे घर जे ॾोया इलाइक़ो में पंहिंजे बहुत सारा पंहिंजी जेब मां ख़र्च करे ड्यूटी कंदा आहिनि पर हिनखे गुज़िरियल 4 साल हेतिरो पघार न ॾिनी वई आहे। HRJD न्यूज़ ते इन वक़्त ताईं बस एतिरो ई। वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJD न्यूज़।